मेरे दोस्तों सौरो मेरे भागा न रहे मुझे संभाल मुझे जो पाव जी तो मां न रही सघंदो मुझे संभाल को न रहियो साईं कुझु सोचे सोचे रोई रोई को ॾिसंदो वेठो रोंदो वरी मोबाइल ॾिसंदो पोइ टूणे ॾिसंदो वरी रोंदो वॾो मान आहे मुंहिंजो पीउ आया अहिड़ो बहादुर मां ॾिठो मां लाज कसम अहिड़ो बहादुर मां न ॾिठो तकलीफ़ूं आयूं एॾा दर्द आया पर अहिड़ो बहादुर मां कॾहिं न ॾिठो आहे दोस्तनि जो यार हुयो दोस्तनि ते दिलि ॾियण वारो हुयो संगत अचे वेही रहंदी रातूं जो रातूं यासे पहुचंदो यासे असांखे धको थो मिलियो बाबा खां कहिड़ी दुनिया आहे मुंहिंजी मां छा जीअंदुमि बाबा खां मुंहिंजो बाबा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ही हिकिड़ो इंतिहाई ॾुख ऐं दर्द भरियो वाक़ियो आहे बिरादर नियाज़ हुसैन जो हू सिर्फ़ु सहाफ़ी न बल्कि असांजी तंज़ीम शिया राब्ता काउंसिल तालके खैरपुर जो जनरल सेक्रेटरी बि हुयो तालके किंगरी जो जनरल सेक्रेटरी बि हुयो ऐं उन जूं काफ़ी सारियूं दीनी बि ख़िदमात हुयूं सहाफ़त सां गॾोगॾु हुननि जूं दीनी ख़िदमात बि काफ़ी हुयूं हक़ीक़त इहा आहे त असां पंहिंजी तंज़ीम जे हवाले सां बि इहो अर्ज़ु कंदासीं त असांजो ही साइड सॼी तालके में ई वॾो ख़ाल पइजी वियो आहे बिरादर नियाज़ हुसैन जो विछोड़ो ऐं असां दुआ गो आहियूं अल्लाह पाक उन्हनि जा दरजात बुलंद फरमाईंदो ऐं अल्लाह साईं उन्हनि जे लवाहिकीन खे सब्र जमील अता फरमाईंदो। उहो बहितरीनु शख़्सियत हुयो नियाज़ मुंहिंजो 15 खां 20 सालनि खां वठी दोस्त हुयो नियाज़ ऐं मुंहिंजो जेको सियासी सफ़र हुयो नियाज़ ऐं मां हिक ई पार्टीअ जा उहिदेदार हुयासीं नियाज़ असांजे तालके जो उहिदेदार इंफॉर्मेशन बि रहियो आहे नियाज़ जा जेके हिते सियासी असांजा सां गॾु दोस्त हुयो सहाफ़ी पंहिंजी जाइ ते बहितरीनु साज़ हुयो लिखंदो कंदो पर असां सां सियासत में उन कॾहिं बि पोइ ते पेर न हटायो ॾुके सुके वक़्त में राति अधु राति जो कॾहिं बि कोई बि सॾु कंदो हुओ नियाज़ जेको आहे निकिरी पवंदो ऐं नियाज़ हुनजी हेल्प कंदो पोइ चाहे थाणो हुजे अस्पताल हुजे कंहिं बि सियासी शख़्सियत सां नियाज़ खे सियासी दौर में जेको आहे ॾाढा टार्चर मिलिया सियासी केस दाख़िल बि थिया हुनजे मथां अगवा बि वीचारो थियो हुन वॾी अज़ियतूं ॾिठियूं ऐं जिन जे करे हुन कयो उहे बि साथ खणो छॾे विया हुनजो छो जो हे हूंदो सच ते कूड़ जो साथ नियाज़ ॾिनो कोन इन करे हुनखे ॾाढियूं तकलीफ़ूं आयूं ऐं हींअर असां हुनजे मयत पढ़ी आहे ऐं जेको हुते बीठा आहियूं जनाज़े में उहो ॾाढो असांजे लाइ अफ़सोसनाक ख़बर आहे ऐं तकलीफ़ जा जेको आहे असांखे ख़बर